मीरपुर माथिलो भरसां ॻोठ जहानपुर शरीफ जो रहवासी पुरहित मुबैना काठिन सांगे ॿेले में वियल हो जेको पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिंजो ॿिए ॾींहं ते बि ॾस पतो नाहे मिली सघियो। वारसनि पारां एहतिजाज कयो आहे। वारसनि ख़दशो ॾेखारियो आहे त किथे पुरहित अगवा न थी वियो हुजे। पुरहित छा थियो आहे नज़ीर अहमद? साईं कल्ह वियो 4 बजे काठिन ते चई त मां काठिन ते वञा थो। केरु वियो? चाचो हो मुंहिंजो साईं मोहम्मद भाई हिकु नालो अथसि। उन खां पोइ असां पंहिंजी कोशिशि करे राति सॼी राति ॻोल्हियो आहे, हिनमहिल ताईं ॻोल्हियो आहे। असांजी का बि पुलिस गौर न कई आहे। असांखे शक जो अॻु आहे। पहिरियों मुंहिंजो मोबाइल हलियो पिए सुबुह जो 10 ते मोबाइल 11 ते मुंहिंजो हलियो पिए। 11 खां पोइ मोबाइल बंदि थी वियो आहे। कंहिं महिल मुंहिंजो नंबर बिज़ी हुयो, कंहिं महिल उन कॉल वञे पई, को कॉल खणण लाइ तयारु न हुयो। अच्छा, अॼु तव्हां विया आहियो? अॼु साईं असां 12 बजे ताईं ॿेले में आयासीं, हाणे मोटी तव्हां वटि आया आहियूं। पुरहित मोहम्मद बख्श अबड़ो गुज़िरियल ॾींहुं शाम जो 4 बजे घर वारनि खे चई निकितो त मां ॿेले मां ॿारनि वारियूं काठियूं करे थो अचां, जेको हिनमहिल ताईं घर नाहे वापसि आयो। वारसनि पारां ॻोल्हा कई वई आहे, पर तंहिं बावजूद को ॾस पतो नाहे मिली सघियो। वारिस सख़्त परेशान आहिनि। वारसनि नज़ीर अहमद अबड़े, सलीम अबड़े, मीर छतो, आफ़ाक अहमद, ज़हीर अहमद ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं लॻभॻि 4 जो वक़्तु हो। पुरहित मोहम्मद बख्श घर इहो चई निकितो त मां ॿेले मां काठियूं करे वापसि अचां थो, पर हिनमहिल ताईं घर नाहे पहुतो। मोबाइल फोन संदसि जो बंदि मिली रहियो आहे। ख़दशो आहे त किथे असांजो पुरहित अगवा न थी वियो हुजे। का बि पुलिस गौर न कई आहे। असांखे शक जो अॻु आहे। हुननि चयो त पुलिस खे इतलाह बि कयो आहे, पर पुलिस ॻोल्हा करण में संजीदा नाहे। हुननि चयो त गुम थियल मोहम्मद बख्श जो जहानपुर पुलिस खे शुरूआती इतलाह कयो आहे। पुलिस रुगो अची तफ़सील वठी वापसि रवानी थी वई आहे। गुम थियल पुरहित जे वारसनि एसएसपी घोटकी खे अपील कई त असांजे गुम थियल पुरहित जी ॻोल्हा में मदद कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।